आखिरत जी ख्वारी त आहे ई आहे। क़यामत जो ॾींहुं थींदो पीउ खे पुटनि जे आॾो बदनाम कयो वेंदो। सॼी दुनिया जा मौलवी पीर फ़कीर वली गौस इमाम शहीद नबी रसूल भी बीठा हूंदा, हेॾो पुट भी बीठा हूंदा। रब पुटनि खे चवंदो ॾिसो पंहिंजे कमीने पीउ खे अछी ॾाड़ीअ सां परायनि मायुनि सां ॻाल्हायो पियो, अछी ॾाड़ी सां परायनि औरतुनि में अखियूं पियो विझेव, अछी ॾाड़ी सां परायनि औरतुनि जी इज़त पियो लुटे। ॾिसो पंहिंजे कमीने पीउ खे माउ खे पंहिंजे बच्चनि जे आॾो रुसवा कयो वेंदो। रब बच्चनि खे फरमाईंदो ॾिसो पंहिंजी माउ खे तव्हांखे त ख़बर कान हुई, तव्हांजे पीउ खे त ख़बर कान हुई, पर मां रब जी दरवाज़नि खां अंदर कमरे में भी नज़र आहे। तव्हां त ॿाहिरि सुता पिया हो, पर मां रब जी नज़र कंबल में सवड़िन जे अंदर भी अथव। तव्हां त वेठा हूंदा हो, पर इहे मोबाइल ते परावल मर्दनि सां पई ॻाल्हायो। भेण खे भाइरनि जी आॾो ज़लील कयो वेंदो। ॾिसो पंहिंजी भेण खे उस्ताद खे शागिर्दनि जे आॾो बदनाम कयो वेंदो, पर मुर्शिद खे मुरीदनि जे आॾो रुसवा कयो वेंदो। रब फरमाईंदो ॾिसो पंहिंजे मुर्शिद खे तव्हां त हिन खे घर में पंहिंजे न्याणियुनि ऐं भेनरुनि जे विच में विहारींदा हो। असांजो ॿिन्हिनि जहाननि जो साईं आहे, असांजो अबो आहे, असांजो मुर्शिद आहे, पर हिन ज़ालिम जूं नज़रूं तव्हांजे न्याणियुनि में ग़लति हुयूं, हिन ज़ालिम तव्हांजे भेनरुनि सां ग़लति तालुकात रखा। ईअं सॼी दुनिया जे इंसाननि खे बदनाम कयो वेंदो। दुआ कयो अल्लाह असांखे दुनिया जी ख्वारी आख़िरत जी ख्वारी खां बचाए। बाबा हिन वक्त वो दौर पुरानो कोने, मता तव्हां समझो तो पुरानो दौर आहे। 1500 साल हिन वक्त 1416 आहे। 1400 साल जे तवील अरसे में एतरी बेहयाई बुछड़ाई न थी आहे जेतरी 16 साल में बेहयाई बुछड़ाई तरक्की कई। तंहिंजे करे निगरानी कयो। बच्चो हुजे, न्याणी हुजे, स्कूल ऐं कॉलेज वञनि त उस्ताद खां पुछा कयो त न्याणी मदरसे में आई आहे या न। घरवारी जेकर मोबाइल ते कलाकनि जा कलाक ॻाल्हाए पई त प्यार ऐं मुहबत सां उनखे चवंदा कयो फलाणे जी माउ पीउ मां सां त तुंहिंजी एतिरी मुहबत कान्हे जो कलाक ॻाल्हाए। बाबा पीउ मां सां कलाक माई ॻाल्हाईंदी आहे, महिरबानी करे उहो नंबर मूंखे बि ॾे। भला मां बि हिन सां ॻाल्हायां, तोखे शक हुजे त मुंहिंजो नंबर तूं बि वठ। सही थो चवां? घरवारनि खे बि शक पवंदा, उनखे शक पए त उनखे चओ भाई नंबर वठ, जेकर मूं में तोखे शक आहे नंबर वठ, उन्हनि सां ॻाल्हाए, मथां तूं सम्झी त ही मायुनि सां थो ॻाल्हाए। ऐं यादि रखो मुस्लमानो, तव्हां ई असां परायनि औरतुनि सां ॻाल्हाईंदासीं, ज़रूरु असां जूं न्याणियूं ॿियनि सां ॻाल्हाईंदासीं, इहो यकीन कयो। हिन वक़्तु ज़िना ऐं शराब आम थी वियो आहे। जेकर चाहियो था असांजा बच्चा शराब खां बचनि, असांजा बच्चा ज़िना खां बचनि, त पहिरें नंबर ते कोशिशि कयो पंहिंजे बच्चनि ऐं न्याणियुनि जा निकाह पढ़ायो। क़ुरान तो फरमा व अनकिहुल अयामा मिनकुम वस्सालिहीन मिन इबादिकुम व इमाइकुम। रब फरमायो पुटनि खे बि पढ़ायो, न्याणियुनि खे बि पढ़ायो, देर न कयो। अॼु 40-40 साल न्याणीअ जी उमिरि थी वई आहे, मुस्लमान उथारे कोन थो। 40 साल असांजे नौजवान जी उमिरि थी वई आहे, चवनि था साईं अबो अम्मा चवनि था अञा तूं पंहिंजे पेरनि ते न आई। 30 साल उमिरि थी वई आहे, पीउ मां मंगणे खे 4 साल थी विया आहिनि। पुटु केॾीमहिल कहिड़ी छोकिरीअ खे गाॾीअ ते पियो खणी घुमाए, केॾीमहिल कहिड़ी छोकिरीअ सां गाॾी ते पियो घुमे। पीउ मां खे गैरत नथी अचे जो पंहिंजे पुट खे शादी कराइनि। चवनि था छोकिरियुनि सां गॾु घुमंदो, उते ॻाल्हाए पियो परायनि औरतुनि सां, इहो भलो आहे, बाक़ी शादी न थी। यादि रखो मुस्लमानो, ज़िना खां बचण जो तरीक़ो निकाह अथव। मथां तव्हां सम्झो त 4 महीना पुटु तबलीग में वक़्तु लॻाईंदो त ज़िना खां बचंदो। ही क़ुरान मजीद मुंहिंजे साम्हूं पियो आहे, साल तबलीग में लॻाईंदो, जेकर शादी न अथसि ज़िना खां कोन बची सघंदो। मां तव्हां खां पुछां त तबलीग जमात वारा मानी कोन खाईंदा आहिनि छा? आना ऐं बेदा कोन खाईंदा आहिनि छा? चिलनि जा चिला वञी हाले जी शरीफ़ बेग शरीफ़ अमरोट में रहंदो, शादी न हूंदसि ज़िना कंदो, ज़िना खां न बची सघंदो।
अल्लाह जे रसूल इहो तरीक़ो कोन ॿुधायो आहे त ज़िना खां बचण जे लाइ जमायत में वक़्त लॻायो, ज़िना खां बचण जे लाइ वञी दरगाहुनि ते वक़्त लॻायो। दरगाह ते बि मानी हूंदी आहे, दरगाह ते बि लंगर जो भत हूंदो आहे। ज़िना खां बचण जो वाहिद हलियो अथव त पुटनि जी बि शादी करायो, न्याणियुनि जी